जय झूलेलाल। मां डॉक्टर निर्मला सुनील वाधवानी, पूर्व मंत्री गुजरात सरकार अहमदाबाद खे इहा ॼाण थी रही आहे कि सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ भावनगर द्वारा संत लीलाशाह बाणी जेका 365 ॾींहं हलंदी आहे उहा पहिरीं प्रिंट फॉर्म में हुई, उनखे डिजिटल फॉर्म में कन्वर्ट करे रहिया आहिनि। त मां इन लाइ इन संस्था खे खूब खूब वाधायूं थी ॾियां। जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे कि हींअर डिजिटल युग हली रहियो आहे। हर कोई माण्हू फेसबुक, यूट्यूब, व्हाट्सएप ते वधि में वधि उन जो उपयोग था कनि। त हिन बाणीअ खे डिजिटल फॉर्म में कन्वर्ट करे इन्हनि टिनी जॻहियुनि ते रिलीज़ कयो वेंदो। ऐं मां सॼे सिंधी समाज, सॼे देश जो ई न पर पूरे दुनिया जे सिंधी समाज खे इहा मां अपील थी कयां कि इहा बाणी जो वधि में वधि लाभ वठंदा ऐं पंहिंजे पूरे परिवार समेत वठंदा ऐं ख़ासि करे पंहिंजनि ॿारनि खे पाण सां गॾु विहारे करे इन जो लाभ वठंदा ऐं ॿिए बि सिंधी वधि में वधि इन जो लाभ वठनि। इन लाइ इन जो लिंक सोशल मीडिया जे थ्रू ऐं माउथ टू माउथ पब्लिसिटी करे ॿियनि सिंधियुनि ताईं पहुचाईंदा। इन ई इच्छा सां जय साईं लीलाशाह, जय झूलेलाल, जय सिंधी।